والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولسوف يؤتيك ربك فترضى. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. علماء کرام सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, अल्लाह जा लख शुक्राना जे मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम असांखे नबियन जे सरदार मोहम्मद ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जो गुलाम बनाए। इन अल्लाह जी अजीम नेमत ते असी जेतरा भेरा शुक्र अदा कयूं तो शुक्र अदायगी जो हक अदा करे नथा सघूं, इहो एडो वडो रब जो थोरो। अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज हिन नाचीज फकीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया, इन मुबारक लफ्ज़न जे अंदर अल्लाह पंहिंजे हबीब सां मुखातिब थींदे आमो सामो रूबरू दूबदू मुखातिब थींदे रब फरमायो मुंहिंजा सोहणा नबी वलसौफ युतीका रब्बुका ऐं अलबत जल्द ॾींदो तोखे रब तुंहिंजो। फतरदा पोइ तूं राज़ी थी वेंदे। मदीने वारे साईं खे रब आमो सामो मुखातिब थींदे फरमाए थो त ए मुंहिंजा हबीब तुंहिंजो रब तोखे ॾींदो, तुंहिंजो रब तोखे अता कंदो, पर एतिरो अता कंदो, एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदो। अड़े सुभान अल्लाह नथा चओ? जिन खे अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहे खणी ॻाल्हाइनि। अल्लाह सभिनी खे ॾिए थो। रब मोती आहे, रब जो कम ॾियणो आहे। हर कंहिंखे ॾिए थो, ॾींदो रहे थो। जे ॾिए न त मोती न आहे। मोती जी माना है अता करण वारो, इनायत ऐं एहसान करण। मञण वारनि खे त ॾिए थो, पर न मञण वारनि खे बि ॾिए थो। पंचनि खे बि ॾिए थो, परावनि खे बि ॾिए थो। रब जे वजूद जा मुनकिर आहिनि, उन्हनि मुल्हिदनि, उन्हनि मुशरिकनि, उन्हनि काफ़िरनि, उन्हनि मरदूदनि खे बि अल्लाह छॾे नथो। दोस्तारा कुजा कुनी महरूम किंतु के बाद दुश्मना नज़र दोस्तन के कीअं छॾींदो जेको दुश्मननि खे बि ॾिए थो। हर कंहिंखे ॾिए थो, पर पंहिंजी मर्ज़ी सां घणो ॾे, थोरो ॾे, ॻणी ॾे, अणॻणो ॾे, ॾींहं जो ॾे, राति जो ॾे, रब जी मर्ज़ी आहे। कंहिंखां ॾेई पुछंदो न
चिंचड़न वारा जेन लख रुपया मिले तब चंदे अञा पूरी काने अञा पूरी का छेड़े से इकड़े हमरा का पूछो बाबू तो तुम हेल का छोड़ा दो उठो तुमने खबर काम पे नहीं दिया ऐसे में पीटो चोदी 20 खरार लतो तो 20 खरार काम पे नहीं दिया अल्लाह पेट भरे ना रब को शायद ढाओ दिए ना रब हर के दिए थो पर पंजी मर्जी सा हर के अता करे तो पंजी मर्जी सा पर मदीने वाले के जो रब फरमाए हबीब तोखे दींदु से तुझी मर्जी सुभान अल्लाह तुझे सही छोटा असायूं रब जा बना असायूं रब जे दर्जा नौकर हुआ रब जे दर्जो हबीब महबूब फर्क तो हुंदो ने नौकर हुज्जत न छो करे सके तो मुके हेतरी पगार दे हे छो दिनुई ही न दे नवा नोट दे पुराना न दे नौकर चाहदो पर महबूब तो महबूब है माना जे करे जिए नौकर के दीजे तिए महबूब के दीजे तो फर्क न रहो नौकर जो महबूब जो फर्क न रहो मुझा दोस्तों कायनात सजी इन कुल मन फिस समावात वल अर्द इल्ला आतिर रहमान अब्दा जमीन और आसमान में जो कुछ आए सब रब जा बंदगी जो इकरार करने वाला रब जा बना है मदीने वालों अल्लाह जो महबूब रब पांजी मर्जी सा दीदो केका पुछंदो न त पूरत पेई अञा बिजे नारे तहकीक नहीं खुदा खुश कंदुई अल्लाह मदीने वाले जो दीदार कराई दुई मुझा दोस्तों रब इंसानन जिन्नन मलाइकन हर के दिए थो हर के उन्हें की जरूरत मुताबिक दिए थो पांजी मर्जी मुताबिक दिए थो मदीने वाले मीर के रब फरमाए तो हबीब तो के तुझी मर्जी बल सौफा युतीका रब्बुका आई जल्द दीतो तोखे रब तुझो जेको दिनो थई सो त नहीं चुको इन आतैना कल कौसर हबीब तो के कौसर नहीं छजो कौसर जी माना खैर कसीर चाशे दिनम कसरत सा मुबालगे सा अणगरी दिनम चमके दिनई दिने दिनई मुस्तफा के दिनई अणगरी दिनई नबियन के मौजज़ा दिनई दिने दिनई मोहम्मद मुस्तफा के मौजज़ा अणगरी हर नबी के घरानो दिनई अहले बैत दिनई दिने दिनई मुस्तफा के आल बैत अणगरी दिनई हर नबी के असहाबी मुस्तफा के असहाबी हर नबी के रब शान दिना दर्जा दिना मकाम दिना मर्तबा दिना गरे गरे दिना मुस्तफा के अण गया दिना अल्लाह तो कहन बेमिसाल हल्ले का हलण बेमिसाल दिसण बेमिसाल कपड़ो बदन ते लगे तो कपड़ों बेमिसाल जे स्वारी ते कदम रखे वो स्वारी बेमिसाल जे शहर में विलादत थे वो मक्को बेमिसाल जे शहर में हिजरत करे वो मदीनो बेमिसाल सफर करे तो मेराज बेमिसाल जे किताब हिन ते लहे तो हिन जो किताब
बेमिसाल इन जी बोली बोलिन में बेमिसाल इन जी ज़ात ज़ातिन में बेमिसाल इन जा बच्चा बच्चन में बेमिसाल इन जो घर वारियों सारी दुनिया के औरतन में बेमिसाल इन जो न्याणियों न्याणियों में बेमिसाल इन जा शहजादा हसनैन करीम ये सब नेमतों नहीं रब फरमाए तो वल सौफ अना जल्दी अना जल्दी दी दो साईं सुभान अल्लाह जेको दिनो थमाई हो त दिनो मां अना दी दो साईं सुभान अल्लाह अना जेको दींदे सो छा दींदे सुभान अल्लाह अना जेको दींदे सो केतरो दींदे सुभान अल्लाह कोड ध्यान आए मुझे बीठा से जे रहंदो दला दिनो मदीने दींदो सपनी जी हवा रोक बिठायो शाबाश वे अल्लाह तुमको सदा ही सुखिया हुंदो वो छीटो बिगाड़ा तू सपनी जगह मासूम चालू मुनारो अल्लाह कनो सुखियो हुंदे सदा अल्लाह इन पोयन जो ख्याल सुभान अल्लाह के याद तो याद स्टेज दे में हुंदा सारी मूवी भर जो अल्लाह यादगार हक ओके जो को नहीं तू निकाल सही रब तो वरना अन्या नहीं तुसे सुभान अल्लाह बोला देखो एतरो सारो दिनो थई भला अन्या जेको दींदे वो छा दींदे केतरो दींदे गणे दींदे तोरे दींदे मापे दींदे सुभान अल्लाह जो अंदाज है केशी गणे दी पियो पैसा पैसा की बारे में बड़ा जमीन जी माप का भी नहीं कपड़ो कशे दी तोरे दिबो कशे सही जी माप करे हर शे दे दा अंदाज जुदा है के शयूं केड़े अंदाज में दिबियो के केड़े अंदाज में दिबियो पर अल्लाह का पूछूं तो मौला तू जो फरमाइंदो पंदे हबीब के दीते तो उन्हें देन जो मापो छा हुंदो मेयार छा हुंदो मिकदार छा हुंदो तराजी केड़ी हुंदी वट केड़ा हुंदा उन्हें देन जो नीच केड़ो हुंदो रब फरमाए फतरदा जे में मुझे यार राजी थी तो फर्क है ना सारी कायनात में मदीने वाले साईं में ही होई फर्क लेकिन जना नबी असा जेड़ो असा वांगुर हो उनन के कन खोलन खपने दुनिया वारन के रब पंजी मर्जी सांजे मुस्तफा जी रजा खुद रब बोले सतरदा हबीब एतरो नींदो साईं एड़ी शे नींदो साईं वो शे नींदो साईं वो मेयार हुंदो वो मिकदार हुंदो सुभान अल्लाह जे में तू राजी सुभान अल्लाह मिल्लतुल अर्श इला तहत الثرى يطلبون رضاي وانا اطلب رضاك يا محمد صلى الله عليه वसल्लम अर्श मौला का वठी तहत सरा ताईं 14 तबकन में जाब मखलूका सब मुझी रजा गोलींदी आ हबीब मार बुरी तुझी रजा गोली सुभान अल्लाह मलाइका चंदा रब तू राजी थी इंसान जिन्न जानवर जीत पूरी कायनात जी हर मखलूकात रब जी रजा बोले पर रब जो फरमाए ते ओ हबीब मा अल्लाह तुझी रजा तो चाया सुभान अल्लाह बजवा दी अगर मेरी हा गाल समझ में तो सजो कुरान ऐसी पारा पढ़े तो पर इया गाल समझ में धूल में वे ऐसी अल्लाह जो नबी ऐसा वांगुर
सां जहिड़ो आहे जे इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झ में अची वञेसि त जंहिंजी रज़ा रब थो ॻोल्हे उहा ज़ात तो मूं जहिड़ी नाहे उहा हस्ती तो जहिड़ी नाहे आम हस्ती नाहे जंहिंजी रज़ा रब ॻोल्हे जंहिंखे मक़ाम महबूबियत वारो रब इनायत करे उहो आम इंसाननि वांगुरु नाहे जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु सुभान अल्लाह सोने हबीब मदीने वाले साईं जी हदीस फरमान मदीने वाले जो ऐ पुजाइण वारो हदीस के रिवायत करण वारो उम्मत ताईं मुस्तफा जे इन पाक फरमान के पहुंचाइण वारो मौला अली मौला अली जो नालो अचे तो सुन्नी जो सीनो ठरी पवंदो अन अली इब्न अबी तालिब अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु अन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मौला अली शेरे चली हैदर करार फातिह खैबर नबी जो बिरादर हसनैन जो पापा जहरा जो वर रिवायत करे त हीअ हदीस मूं पंहिंजे लजपाल मुहम्मद खां पंहिंजे कननि सां ॿुधी सोने हबीब फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अशफाउल उम्मती मां मुहम्मद करीम पंहिंजी उम्मत जे लाइ अल्लाह वटि सिफारिश कंदुसि शफाअत कंदुसि हत्ता युनादियनी रब्बी तबारक व तआला रब के सिफारिश कंदो वींदुसि तां जो मुंहिंजो रब करीम मूंखे चवंदो अक़द रदईत या मुहम्मद राज़ी थे अञा चिंजणी रहियल इन्हनि खे छॾ के वरी रब चवंदो रब हुकुम कंदो त महबूब भला हाणे राज़ी थिए अर्ज़ कंदुसि मालिक अञा कांथड़ा लॻा अञा चन्ना रहिया पिया अञा हे मुंहिंजा आशिक जेके मूं ते आधी जो थी दुरूद पढ़ंदा जॾहिं मुंहिंजो जलसो ॿुधंदा हुया पंहिंजे नेणनि जी निंड छॾे पंहिंजा नरम करम बिस्तर छॾे मुंहिंजे इश्क में मुंहिंजी मोहबत में विखूं भरे हाज़िर थींदा हुया मालिक जेसीं इन्हनि खे माफ़ी न ॾींदे तेसीं अञा राज़ी न थी
या मां का पंजे तरफा गाल नचो बयान कया रसूलुल्लाह दी हदीस मौला अली रावी नहीं हदीस थी मुस्नदुल बसार में इमाम बसार रिवायत आंदिया इमाम तबरानी या रिवायत आंदिया इमाम तबरानी जो चेंदे या हदीस रिवायत हसन असनाद हसन साहिब सच्ची पच्ची रिवायत मुस्तफा जो सच्चो पक्को पुख्तो कोला मौला अली राविया रब पुछंदो महबूब हाणे खुश थे मां चंदस मौला अन्या फलाना रहे अन्या मुझो फलाणो उम्मती रहला अन्या फलानी कौम रहला अन्या फलाणो कबीलो रहला रब उन्हन के माफी दे वरी रब पुछंदो महबूब हाणे खुश थे मालिक अन्या फलाना रहे सुभान अल्लाह पुट आलम खाता पुछो क़यामत जो मंजर जेको आ रब जी बेनियाज़ी ज़मीन ट्रामे जी हुंदी सिज गिरात जेतरो कदर हुंदो नबी नफसी नफसी कंदा बुधियो त वादी सो कोन बुधियो त जदे हे वडा पहाड़ पे ये तोड़ंदा जे पिंजल कपे जा ढेरा उडामंदा हिन समुंडन के बायूं लगी विंदियूं रब जी कारी कोरट हुंदी हर को पे डकंदो उन्हे दिहाड़े जी गाल जे दिहाड़े ते नबी नफसी नफसी पुकारिंदा उन दिहाड़े ते अल्लाह फरमाइंदो हबीब घुर छा खपे सल तोता मशफा मुशफ़ा हबीब तू घुर मा न्याय तू शफाअत कर मा कबूल कर सुभान अल्लाह साईं फरमाइन था फयकूल रब्बी अकद रदीत या मोहम्मद मुझा महबूब हाने राजी छे जेको घुरी सो सब मिलियो फअकूल ए रब कद रदीत ए परवरदिगार हाने महाराजी सुभान अल्लाह जेडी मला अल्लाह पुछंदो हुजूर अर्ज कंदा विंदा उम्मत छडाइंदा विंदा जेको दोज़ख जो दारो हुंदो न दोज़ख ते जेको वडो मलाइक टूटी ते मुकरर आ न वो दिसंदो जने हुजूर जा उम्मती हड़ई छिटकंदा निकरंदा जहन्नम आजा थींदा वञन था पिया वो हुजूर के अर्ज कंदो या रसूल अल्लाह रब जे कावड़ जे लाए पंजी उम्मत मा तो को छडियो ही कोन दोज़ख वारो मलाइक चंदो त या रसूल अल्लाह अल्लाह जी कावड़ जे ला रब जे कहर ई नंबर जे ला पंजी उम्मत मा को तो दोज़ख दे छडियो ही कोने सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइन था सुनन अबू दाऊद में हदीस है मुस्नदुल बसार में इमाम तबरानी इमाम इब्ने हिब्बान इमाम बैहकी ये रिवायत आंदिया अजकल वरी एड़ा लुंडड़ा पैदा थिया न साले हदीस है बस हदीस ते अमल कराई तू अच त हदीस को ते घुमाया हदीस पढ़ी तो है ने लांगु जो खावे है सुभान अल्लाह जे नबी जे शान वाली हदीस छोड़ तो मार के बुलाई मां हियर लिखा तो पियो अल्हम्दुलिल्लाह सही तोखे तो बुधाया सुनन अबू दाऊद जो शरह तो लिखा नफहातुल मिस्क वल ऊद शरह सुनन अबी दाऊद मु ये हदीसू पेश कयूं है ने मुल्लन जे मुंह ते शे न समझो कुरान घुमाया तो हदीस उल्टा ख्याल कुरान घुमाया तो मत अल्लाह करो ईमान आनीदा सुनन अबी दाऊद की हदीस या मुस्नदुल बसार में रिवायत मुझे आका जो प्यारो सहाबी हजरत अनस तो रिवायत
रिवायत करे जे 10 साल मुस्तफा जी खिदमत में गुजारिया हुआ। सुभान अल्लाह। 10 साल नबी सोने जी जुत्ती मुबारक जोड़े रखो डंडन साईंजन जो पास गड रखंदो देश परदेस में मदीने वाले साईं सा गड रखंदो ए कुछ दाना सा किए डिठी साईं के 10 साल गड रही हुई जदो सोने नबी जो हथ मुबारक इए लगंदो हो जो पट ए रेशम का नरम ए मुलायम मुस्तफा जी जन्मल के हाथ मिलाइंदा इए लगंदो हो कानहु उखरिज मिन जुनतिल अतार अतारी जो दबलो हुंदो आ न खुशबू वारो उन माजी हाथ कढवा त तो खुशबूदार हुजे न मुस्तफा जो हाथ इए खुशबूदार सुरो जेको हिकड़ो भेरो हाथ मिलाइंदो हो त 3 ॾींहं उन जे हाथ मां मुश्क जी खुशबू न खुटंदी हुई। साईं जन के ठाकुर में खड़दा उनके मुंह ते हथ मुबारक फेरींदा हुया तो बारो घर दे वींदो हो त 3 ॾींहं ताईं उन जे गलन मां उन जे मथे जे वारन मां मुश्क जी खुशबू हुई। मायरूं ने बचड़न के चुम्मी सीने सा लाए चोंदी अज मुजो बच्चो मोहम्मद करीम जी गोद मां थी आयो अज मुस्तफा जी खुशबू। साबी हजरत अनस तो रिवायत करे मदीने वाले साईं का बुधो हबीबन फरमायो शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मुंजी शफाअत मुंजी उम्मत जे कबीरन गुनाहगार कबीरा के कत्ल करण उफट मारण कबीरो गुनाह हुआ जादू करण कबीरो गुनाह हुआ पीउ मां जी बेफरमानी करण कबीरो गुनाह हुआ धाड़ो हरण कबीरो गुनाह हुआ न समझो था ना इस्लाम में कुफर जी जंग हले पे उन का पुठी ॾेई भॼण कबीरो गुनाह हुआ कूड़ ॻाल्हाइण कबीरो गुनाह हुआ कूड़ो कसम खणण कबीरो गुनाह हुआ कूड़ी शाहिदी ॾियण कंहिंजो हक़ मोड़ण कंहिंजो हक़ मारण इहो कबीरो गुनाह हुआ। साईं फरमाइनि था अहिड़ा कबीरनि गुनाहनि वारा ईंदा न मां मोहम्मद रब खे अर्ज़ कंदुसि मौला बराबरि गंदा आहिनि गदना आहिनि पर सदा ज़मीन जा हाय हाय पेरी वाले से कहूं तो छो न शुक्र रब जा अदा कयूं जो एड़ो यार मिलियो एड़ो करीम कुर्बदार मिलियो। सवाल नबी उते हुंदा न को नबी पंहिंजे उम्मत जे लाइ इए न ॻाल्हाईंदो इए वकालत न कंदो इए छॾाइण जे लाइ अल्लाह जे तरफ़ अर्ज़ न गुज़ारींदो जीअं मदीने वारो साईं असां खे केस त हर कंदा खुलंदा न हर के दे केस खुलंदा हर के दा दफ्तर खुलंदा तुंजा मुंजा सबनी दा दफ्तर खुलंदा हिते जो लिखियल ॻाल्हियूं यौम तुबल सराइर उछा कम लिखी लिखी कई उहे पत्थरा ज़ाहिर थींदा लिखी वञी खाट हुई लिखी वञी चोरी कई कंहिं न ॾिठो कंहिंखे ख़बर न हुई यौम तुबल सराइर उन ॾियारे ते कुझा राज़ बि खुली पत्थरा थी पवंदा केस सबनी ते खुलंदा पर कंहिंजो बि वकील न थींदो अल्लाह जे साम्हूं केरु ॻाल्हाए रब जी कहारी तोरण में नबी ख़ुदि चवंदा त असांखे पंहिंजे सिर जी यादि असांजो सिर बचे पर उन ॾिहाड़े ते तुंहिंजो मुंहिंजो नबी कुर्बान वञा मां सुहिणे नबी जे शान कुर्बान वञा सुहिणे जे कुर्बदारी ते एड़ो करीम असांखे मिलियो जेको वाहिदुल क़हार जे कोरट में रब जे अॻियां उम्मत जे लाइ ॻाल्हाईंदो त मौला हिननि जा ऐब न उखाड़जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अन्या हिकड़ी हदीस मुझे सामू आदा के ॿुधाइणी होशियार वेठा आहियो हेठ न कयो कंध मथे करे मुंह ॾेई
खे समझ में अचे त ता मुंहिंजी ॻाल्हि पले पई आहे पीउ पियो छोरी जी शादी थिए न्याणी जी उनखे नसीहत पियो करे पुट मुड़ुस सां कुर्ब कजांइ ससु सहुरे जो ख़्यालु कजांइ न्याणी खे नसीहत पियो छोरी वरी ॻाल्हि हेठि कई वेठी नसीहत करे जेॾीमहिल दंग कयई हाणे पीउ पुछेसि पियो त पुट का ॻाल्हि सम्झ में आई चई बाबा हिन जेका डर आहे न हिन में 100 किवलियूं अंदरि घिटी हाणे पीउ वीचारो पियो नसीहत करे छोरी वॾी किवलियूं घुरे हाणे तव्हांजो चिंचड़ी गाटा हेठि करे वेठा हुयो त मां छा सम्झां त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो सम्झो था सल्लल्लाहु अलैहि अन्या मोहब्बत सचो सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी आ इमाम बैहकी अल्बास वल मशहूर में रिवायत आंदी आ हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वाले जो सौट थो रिवायत करे हदीस में चूंडे चूंडे जो बुधाया एकड़ी मौला अली जी बुधाई माए बी रिवायत अनस बिन मालिक जी बुधाई माए रिवायत बुधाया तो मुस्तफा करीम जे प्यारे वेझे सौट घर जे भाती हुजूर सा कुर्बत रखण वाले हजरत इब्ने अब्बास रिवायत कई त जरे मदीने वाला साईं वेठा हुया त मां हुजूर जे अॻियां अदब सां ज़बानी नबूवत चुरी हुजूर गुफ्तगू फरमाई मां इब्ने अब्बास पंहिंजे कननि सां ॿुधां पियो हबीबन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो यूदअ लिल अंबिया मुनाबिर सभिनी नबियनि जे लाइ रब मिंबर विछराईंदो नूर जूं कुर्सियूं सभिनी नबियनि जे लाइ हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हड़नी नबियनि जे लाइ नूर जा मिंबर लॻाया वेंदा यूज़अ लिल अंबिया मनाबिर मिन नूर यजलिसून अलैहा सभिनी नबियनि जा मिंबर लगी वेंदा हर नबी पंहिंजे पंहिंजे मिंबर ते वेही हजरत आदम पंहिंजे मिंबर ते वेठो हजरत नूह पंहिंजे मिंबर ते मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह दाऊद खलीफतुल्लाह यूनुस नबीउल्लाह यूसुफ हबीबुल्लाह हर नबी पंहिंजे पंहिंजे मिंबरनि ते वेही रहंदा वयबका मिंबरी ला अजलिसु अलैहि हर नबी मिंबरनि ते वेही वेंदा पर मुंहिंजो मिंबर ख़ाली हूंदो ला अजलिसु अलैहि मां पंहिंजे मिंबर ते न वेहंदुसि ला अक़ूदु अलैहि मां पंहिंजे मिंबर ते न वेहंदुसि क़ाइमन बैन यदै रब्बी पंहिंजे रब जे अॻियां हीअं बीठो पंहिंजे मालिक जे अॻियां बीठो पंहिंजे रब जे अॻियां उभो बीठो हर नबी वेही वेंदा हर नबी पंहिंजे मिंबरनि ते जलवा नुमा थी वेंदा मां अकेलो बीठो इब्ने अब्बास तो चले असा पूछो सी या रसूल अल्लाह छो मतलब सब नबी बेहदा
तमा छोड़ दिया मखाफतन अय्युबअस बी इलल जन्नत मुखे यो डब थी दो मता रब चले मुस्तफा वञो जन्नत दे मता मुझो रब बिन नबी जी वेठा उन्हनि खे आर्डर मिलंदो वञो जन्नत दे मान में हद से मता रब चले मुस्तफा वञो जन्नत दे वयबका उम्मती बादी महलो वञा जन्नत दे आर्डर जो मिलंदो त वञणो रब जो हुकुम मिले हलो महबूब जन्नत दे मता रब मुखे जन्नत दे मोकले ऐ मुझी उम्मत अकेली रह धणीअ खां सवा धणो वेगाणो थी पवंदो आहे मालिक खां सवा के दुखी जाए ते मिसाल प्याल के समझाण देला के बच्चो नंढड़ो हुजे पीउ साम्हूं हुजे त नंढड़ो हूंदो आहे बाबो पर जे पीउ नज़रुनि खां कोई ओछल थी वञे त बच्चो रोंदो आहे त बाबो मुझो बोले गाले साईं फरमाइन था मता मुझो रब मुखे आर्डर दे वञो जन्नत दे वयबका उम्मती बादी मुझी उम्मत अकेली रहिजी वेंदी मुझी उम्मत बेनियाज़ का वाहिदुल क़हार दे अॻियां मुझी उम्मत अकेली थी वेंदी फ़अक़ूल या रब उम्मती 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 पोइ मां हीअं चवंदुसि मालिक मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी हर नबी पंहिंजे मिंबर ते वॾी शान सां वेठल हूंदो पर मां रब जे अॻियां उभो बीठे पंहिंजे रब खे पंहिंजे उम्मत जे लाइ अर्ज़ पियो कंदुसि ओ मदनी जाम मिठो पार उकारी दो असांजो तार न बेड़ो तारी दो मदनी जाम मिठो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह फ़अक़ूल या रब उम्मती 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 नाज़ कर मालिक मुझी उम्मत मुझी उम्मत मुझी उम्मत फ़यक़ूल अल्लाह अज़्ज़ व जल वो अल्लाह अज़्ज़ व जल फरमाइंदो या मुहम्मद मा तुरीदु अन अस्ना बि उम्मतिका हबीब छा तो चाहिए तुझी उम्मत सा छा कया छा तो चाहिए तुझी मर्ज़ी केड़ी है जी तू चवी थी मां के बेते मकाम महबूबियत महबूब तू छा तो चाहिए तुझी रज़ा छा है तुझी मंशा केड़ी है पंजी उम्मत जो मामलो किया हल करण तो चाहिए जी तू चो थी सुभान अल्लाह वो साईं फरमाइन था फ़यक़ूल अल्लाह अज़्ज़ व जल या मुहम्मद मा तुरीद अन अस्ना बि उम्मतिका तुझी उम्मत जे बारे में हबीब तुझो छा रायो छा तुझो इरादो छा कयो फ़अक़ूल या रब अज्जिल हिसाबहुम मां अर्ज़ कंदुसि मौला बी 50,000 साल जो ॾियारो आहे को बी थका हिननि खां हल्को फुल्को हिसाब करे छॾींदो जल्दी कर बी थकजी पिया आहिनि गर्मी में बीहण उभ पेरो 50,000 साल
रमजान हाणे गुज़रियो आहे ताज़ो रोज़ा रखिया शाम जो छा हालत थींदी हुई 4 पहर रोज़ो हुयो घणो 4 पहर जो रोज़ो शाम जो चपड़ा सुकी वेंदा मातो खुश्क थी वेंदो मुंह जा पन्नो मुंह जो सुकी वेंदो शाम जो का ॻाल्हि न वणंदी उन एॾो सताईंदी चेन पहरनि जो रोज़ो ऐं जेको 50,000 साल जो ॾियारो माण्हू बीठा हूंदा इन्हनि खे बि का उञ लॻंदी या न गर्मी या तपश थींदी या न उन ॾिहाड़े ते मां अर्ज़ कंदुसि मौला जल्दी करे इन्हनि जी जान छॾ त वञनि न साईं फरमाइनि था त मूंखे रब खे अर्ज़ कंदुसि मूंखे हौज़े कौसर ते बीहार मुंहिंजे ग़ुलामनि खे छॾ अचनि त पंहिंजे हथनि सां कौसर पियारियानि ॾाढा उञ में प्यास में वीचारा परेशान साईं फरमाइनि था के नबीअ खे कौसर न मिलियल हूंदो के नबीअ खे कौसर न मिलियल हूंदो मोहम्मद के कौसर मिलियल हूंदो पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे हथनि सां महशर जे मैदान में कौसर जा प्याला भरे भरे पिया बीठे बीठे थकिजी पिया हूंदा मदीने वारो मीर पाण कौसर जा प्याला भरे भरे हिन ग़ुलामनि वो पानी हूंदो जेको माखीअ खां मिठो खीर खां अछो ॻड़नि खां शफ़ाफ़ मुश्क खां खुशबूदार हिकिड़ो ढुक पिए त वरी सॼी ज़िंदगी उञ न लॻी कौसर जो जेको हौज़ हूंदो न एतिरा प्याला रखियल हूंदा जेतिरा आसमान में तारा सोना हबीब ख़ुद भरे भरे प्यालन सां प्यारींदा पर इमाम ग़ज़ाली की रिवायत आंदी आहे त जॾहिं आलिम ईंदा न आलिम केर ॻाल्हायो केर आलिम ईंदा न आलिमनि खे मदीने वारो साईं पंहिंजे पाक हथनि सां पंहिंजे पुत्र सां दुनिया ॾिसंदी माण्हू चवंदा त या रसूल अल्लाह ॿियनि खे प्यालनि सां था पियारियो आलिमनि खे पंहिंजे दस्ते करम सां पंहिंजे पाक हथनि सां साईं फरमाईंदा हा हे आलिम मुंहिंजे दीन जा वारिस हुया तव्हां सुम्ही पवंदा हुयो हे किताब खोले वेही पढ़ंदा हुया हे तव्हांखे जुमे जुमे ते ख़ुतबो दर्स ॾेई हलाल हराम जाइज़ नाजाइज़ सेखारींदा हुया जन्नत जूं बातूं ॿुधाईंदा हुया दोज़ख खां बचाईंदा हुया हे तव्हांजा आलिम उस्ताद हुया मुंहिंजे दीन जा वारिस हुया इन्हनि खे अॼु पंहिंजे हथनि सां पढ़ंदा हड़ई महशर जे मैदान में हड़ई उम्मतूं उन्यारियूं बीठल हूंदियूं पर मुस्तफा पंहिंजे हिन उम्मत पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे पाक आयल शान मदीने वारे जो त शान आहे पर मुस्तफा जे सदके हुजूर जे उम्मत जो बि शान आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो मां अर्ज़ कंदुसि या रब अज्जिल हिसाबहुम मुंहिंजा मालिक हाणे जल्दी जल्दी हिननि जी खलासी कर त वञनि जन्नत में पोइ फयुदआ बिहिम युहासबून अल्लाह उनखे सभु कंदो चिंजड़ी हेरे चो चिंजड़ी हेरे चो इंदा तो युहासबून अल्लाह उनखे पूछा कंदो हिसाब कंदो नमाज़ पढ़ी वई रोज़ा रखिया वई अल्लाह पुछणो कंदो فمنهم من يدخل الجنة برحمته तो अल्लाह फरमाइंदो हाणे लक्षण कोन थई छोटकारे जो लायक नाही पर जो मुस्तफा तुजी सिफारिश जे लाइ साम्हूं बीठो आहे इन जे सदके वञ रहमत सां छॾियाए छो त मुंहिंजे मुस्तफा जो ग़ुलाम आई पंहिंजे रहमत सां छॾियाए सुभान अल्लाह फमिनहुम
मैं यदखुलुल जन्नत बिरहमती हिकड़न के छडींदो पंहिंजे रहमत सां व मिनहुम मन यदखुलुल जन्नत बिशफाअती चना हेरे जो केड़ा अमल कया आयो ताजे लक्षण जी खबर कोन हुई हिसाब वठा मदीने वाले अर्ज कर मौला जेड़ा तेरा मुमकिन है यदखुलून अल जन्नत बिशफाअती साईं फरमाता मुंहिंजी शफाअत सां छुट्टी वींदा जन्नत में हिकड़न के रब पंहिंजी रहमत सां छॾींदो ॿियन के मुंहिंजी शफाअत सां हेॾो रब जी रहमत हेॾो मदीने वारे जी शफाअत सब नबी जो तू पीछू हटे इंतजार में 50,000 साल से तैयार हुआ पर मुझे नबी जे गुलाम अल्लाह जो पूछो तो मालूम है तू चली साईं जन जी अर्ज कयो अल्लाह कबूल कयो हिकड़न के रब जी रहमत सां छुटकारो मिलंदो ॿियन के मुस्तफा जी चो मदीने वाले जी शफाअत सां छुटकारो मिलंदो फमा अज़ाल अशफा वो साईं फरमाईंदा पियो शफाअत कंदुसि ला अज़ाल हमेशा लागी को मुसलसल अनथक को बि कम कयो न कम कंदे कंदे माण्हू दलाल मता थकजी पवंदो आहे साईं फरमाईंदा मां पंहिंजे उम्मत जी शफाअत कंदे थकंदुसि कुर्बान या रसूल अल्लाह तुझे शफ़क़त सां साईं फरमाईंदा फमा अज़ाल अशफा शफाअत पियो कंदुसि हत्ता आता सिकाकन बिरजालिन कद बुइस बिहिम इलन्नार ऐसी कहीं जो हिकड़न के दोज़ख जो चिट्ठो हथन में मिलियो हुंदो जहन्नम जो चिट्ठो सिकाक सरवा दस्तावेज के लिख पढ़ थी चुकी हुंदी ते पक्को दोज़खिया पक्को जहन्नमिया उहे दस्तावेज उनके जहन्नम जा हथन में हुंदा पर मां सिफारिश कंदुसि उहे दस्तावेज वठी साईं फरमाइन था हत्ता इन मालिकल खासिनन नार जेको जहन्नम जो तारो को हुंदो उन जो नालो मालिक वो मालिक दोज़ख जो तारो को मुखे चवंदो या मोहम्मद मा तरक्त लिग़दब रब्बिक फी उम्मतिक मिन निक़मतिन हबीब पंहिंजे रब जे कावड़ जे लाइ पंहिंजी उम्मत मां का ज़री छॾी न थई वो जेको ड्यूटी ते हूंदो न दोज़ख में विझण कढण ते जेको हूंदो वो चवंदो त मां हे सॼो जहन्नम ॾिसां थो त पंहिंजे उम्मत मां का ज़री बि रब जे कहर कावड़ कमड़ जे लाइ छॾी न थई सभिनी खे कढी वई सुभान अल्लाह कहिड़ो नबी मिलियो भला हिकिड़ो मां अंतर कयां मञंदो मुंहिंजो अंगल कहिड़ा मञंदो पैसा घुरंदो पैसा घुरण वारो मां न आहियां घुरण वारो न आहियां ॾियण वारो हिकिड़ो मुंहिंजी फरमाइश आहे हिकिड़ी सभिनी अॼु मोटी वञो अॼु सुभाणे परीअं जॾहिं पुॼेव
तो हिकड़ो नफिल शुक्राने जो अदा कयो त बरकत नफिल पढ़ी मुझे जो मुझा मालिक तुझा छोरा जो मदीने वाले जो असा के उम्मती बणा शुक्राने जो यो शुक्राने जो नफिल पढ़जो यकीनन पक्का पक्का तवा मुस्तफा जी शफाअत जा हकदार थी से दो हे शुक्रगुजार बाना है ने मुझे नबी जे अचण ते खुश थिया है ने मुझे नबी जे गुलामी में खुश थिया है ने अल्लाह ताला ने बिन नफलन दे सदके रब पे दिसंदो ताजी नियत के ए खुश थिया है ने अल्लाह ताला यकीनन ताके मुस्तफा जी शफाअत जो हकदार बना हिकड़ी गाल बुझाया मुझे ध्यान आए था नेमत मिलती हो ना भाई फुर्ची भी बीजी नेमत मिलती हो ना फुर्ची भी बीजी इनाम मिलता है ना खस जी भी बीजा है कितना अखियों वाला अंधा कौन थी ना टंकुन वाला एक्सीडेंट में मंडा कौन थी ना ताजे ओड़े पाले में के बड़ा मालदार हुआ पैसे वाला मिस्कीन कंगाल कौन थी ना उन ताली सो पजे ओड़े पाले में नेमतू रब दे थो भाई पूरी पूरे बटे आहे कि न बादशाह के पेनू बनाए मर्जी वारो पेनू के बादशाह बनाए मर्जी वारो जेके तू थर्ड मेजॉरिटी पाकिस्तान जे मानु ठप्पा हणी वोट ना नवाज शरीफ के तू थर्ड मेजॉरिटी पाकिस्तान की तारीख में किनके इतना वोट न मिला जितना नवाज शरीफ के मिला रब दिना केडो बादशाह थियो वरी जे रब फुरियो ते एकड़ी रात में काडे वई हुकूमत काडे वई बादशाही रोडन ते वते पियो रड़ू कदो मुझे क्यों निकाला आए हां ए पल्लो खणी क्रिकेट खेलण वारो के जे वाह गुमान में भी कोन हो तो वो बादशाह थींदो पुडियाण ते आयो तो क्रिकेट खेलण वारो बादशाह थियो आहे रब पुडियाण ते अचे त देर ना है फुर ते अचे त नेमतू रब दीदो दिल नेमतू फुरे बने दो एड़ा थियो जेको कंदो न उने का टिन्नल डाण कदे न टिन्नल निकल नेमत कदे न खसे तवा के इज्जत माल बच्चा सेहत जवानी हुस्न नेमतू रब दिनु हन तवा के रब हजार एहसान सा नवाजियो सुभान अल्लाह आहे या न चल हाई न थायो कहो का चाहो था तो ये नेमतों बरकरार हो चले चाहो था ये नेमतों दायम हो चले न फुर चले सताई हो चले बकम करे हिकड़ो अल्लाह जो शुक्र अदा जा नेमत इस्तेमाल कयो शुक्र अदा कयो थधो पानी पियो चो अल्हम्दुलिल्लाह मालिक तुझा थोड़ा थधो पानी सुभान अल्लाह मानी जो गिरो खाओ जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठो लजीज ताम घरवारी कदे खारायो तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मालिक हेड़ी सुलचणी घरवारी दई वरी हेड़ी मांगड़ी खाराई बोला तुझा शुक्राना सुभान अल्लाह बचड़ो छे न भाकरो खाए मिठड़ी दई बचड़े के चिमड़ी दई प्यार करे जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह बोला हेड़ो गुलाब जो गुलड़ो बचड़ो शुक्र अदा कंदो न रब जो शुक्र अदा कंदो वा नेमत फुर भी न सुभान अल्लाह यो रब जो आसमानी कानून है फितरत जो कानून है तो नेमत रब ने का न फुरिंदो न खसिंदो जेको शुक्र अदा कंदो सुभान अल्लाह बलक अल्लाह जो कानून है लइन शकर तुम लनजीदन्नकुम जे तवा शुक्र कंदो तो जरूर के जरूर ताके नेमत उनके अन्या बताई अन्या रब केड़ा एहसान किया थे केड़ा थोड़ा किया थे सुभान अल्लाह इन तो नेमत अल्लाह ला तो
सुहा जे तवा गण चाहे उन रब जे नेमतुन के त गणी न सघंदा शुमार करे न सघंदा एकड़े मुखे वने चढ़ाई थी मा जो मारे को नेमत गणा बाबा जी गाल दूंगा मां ही पाण में वही गौर के वो मुंह के बदन में जेके रब नेमत दी अखियों मत पैर जिस्म क्यों गया को शुक्र अदा किया ही नेमत शुक्र अल्हम्दुलिल्लाह ये नेमत शुक्र अल्हम्दुलिल्लाह ये नेमत शुक्र अल्हम्दुलिल्लाह ये नेमत सही ये कंदे 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 पंजे जिस्म ते मुखे कलाक लगी विया पर नेमत क्या को ये अल्लाह ताला पर्दा खोले तो ये भी नेमत वरी पंजो अखियों पटे पंजो ओस पासे ने निहारियो जालू बार बच्चा घर जायूं इज्जत मुरीद जमायत शोहरत नामवरी जिए गणी तो बस सारो पीन लगी वियो मां गणे 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 थक जी किस पर मुझे रब जो ने ओ मजबूरन भिकाई जाई है लफ्ज वही पज में तो थोड़ा न थोड़ा थोड़ा मना ऐसा यो नंबर थोड़ा मना थोड़ा ना है घना है थोड़ा न थोड़ा मुते मारू और जा थर में वारी थोड़ी तिहा भी जिकड़ी फिट वारी जी इन सजे जलसे के चनु गणे वारी जा साड़ा ही सजो जलसो ही गणे हिकड़ी फिट जा कोन गणे सगनो भली सजो साल बेटाई तो बनाता थर में वारी थोड़ी तिहा भी घणेरा भला यूं मई भेरा गणियों गणी किस के तरह भला यूं मई भेरा पान के चौदह करम ला भला यूं मई भेरा गणियों गणी दे के अरे तहां बगौर कयो हिकड़ो कलाक कने हिकड़ो नी कडी हिकड़ो कलाक वे गौर के रब केतरा है एकड़े गुजरी के वटी लो मानू आयो साईं मां मरा तो बुख उन्या साईं रोजी कोने नाडो परेशान आया मुझे लगा दुआ करो तो वजीफो जो गुजरी का फरमाए तो कुछ कोने चीज को मरा तो कुछ कोने खाली साईं फरमाए तो मां तो के 20000 रुपया तो दे मुझे हक के दे ये वाह सही वाह 20000 नहीं हक के दे ये को गाल करे पर फरमाए बड़ा तो के मां 50000 तो जाऊंगे टंकू को टंकू वाह सही वाह 50000 टंकू वठ जीवन मंडो थी वया को 50000 में छा कंदो साईं फरमाए दान भला तो के मां लाख रुपया तो जा पाऊं वठंदो जी वाह सही वाह पाऊं जे वठ जीवन खाना किया पिया किया जिंदगी किया गुजारिया पाऊं न हुई तो मुजी तो जिंदगी ज़ाहिर थी नहीं लख के मां छा कंदो पाऊं वणन लियो साईं फरमाए के पर हाने मां तो के हिन सजे मुल्क जी बादशाही तो वठी ना मुके सिर वठी जी वाह सिर वनी आयो बादशाही का कर सिर न हुंदो पान फरमाए को तो के शर्म न करो जे जो किंग मोट कुछ न है मुझे रब जी बेशुक्री न करी रब तो के एडी नेमत दियो ने लख करोड़ त कुर्बान कजन बादशाह कुर्बान कजन तब उहे नेमत अन्या महागियो रब मुस्तमे उतरे अखियों घाम में सा भरा दिया खुल दलायो न था एकड़ो मानू मुरीदा मुजो कराची में चेंजिंग बापे दा चो फिफड़ कम न था कन एकड़ी मिशन में रखो अखरा जो फिफड़ साफ फिफड़ कलाई बैठो चो बोलो वे नड़ियों लगियो क्यों चेन के न मो कढंदा सी त मरी वियो एटा पंजा फिफड़ कम न था कन रोजा में दा 10000 का वजन फी मसनूई फिफड़न ते साफ फिफड़ चंगो बोलो बैठो आटा है पीए गाला है पियो बस ये तू क्यों करे डॉक्टर जो तो हिन जा पंजा फिफड़ कम न था कन यो 10000 रोजा में जाए फिफड़ सादा करन मिशन वाला अली 10000 केर भरे बली ये 4 भी हफ्तो भरे उसी बाबा ऐसा दर्जा भरे सको मिशन मुही कठियो पूरी मतलब करना ये थरा दू फिफड़ रोजा नो 10000 की चिंचणी दे त खबर घणा हजार भरिया थी है फिफड़ रोजा नो मुफ्त में पे दो 10000 भरिया थी फिफड़न जा
हिकिड़ो वाल थो बंदि थी वञे हमरा सीटो सुतो पियो आहे अबा छा हिते वाल बंदि थी वियो आहे बाईपास थींदो अबा हिनखे एंजियोप्लास्टी थींदी हिनखे अंदर में सीखूं विझंदा इहे खोलींदा हिनजी नड़ियूं खोलींदा साह बंदि थींदो वञे रतु नथो गर्दश करे सॼी ज़िंदगी पियो थो रतु गर्दश करे कॾहिं रब खे को पैसा भरे ॾिना अथई सोच त करे कुझु कन त खोल दिमाग़ त खोल रब जूं केॾियूं नेमतूं छह लख रुपया बाईपास जा 6 लख रुपया डॉक्टर बस खुदा खुश करे न एड़ा वेठा आहिनि कासाई पिया कासाई जे कासाई बकरे खे मुंडी कुती सां काती सां कोई हे डॉक्टर वाला हजाबाना हे कासाई खां वधीक हिकिड़े मरीज़ खे हुन माई विम वारी बि वेठी हुजे पेट जे सूर वारो हमरा कि उनखे चई जेको कंपाउंडर हूंदो आहे न उनखे चई त हिनखे माई खे हाणे विम जी सुई हुनखे हाणे पेट जे सूर जी उहा विम वारी सुई वक़्त खे ऐं पेट जे सूर वारी वरी हे माई खे माई जा सूर ख़तम थी विया ऐं हो जेको हमरा हमरा जो टोटल पथरी ऑपरेशन थींदो दवा सां न निकिरंदी ऑपरेशन करे सूर न ख़तम थियो वरी वञी एक्सरो कराई एक्सरे में ॾिसंदो स्टील जी कैंची अंदर पेट में पई आहे उहा ऑपरेशन कंदे अंदर विसरी वियसि अरे अंधो ई तोखे अखियूं कोन्हनि तू जहिड़ा तुंहिंजा ग़लती थी वई वेसाखाती थी वई हुन मिस्कीन जी त ॾेढ निकिरी वई न कल्ह पेट चीराई वरी अॼु पेट चीराए हुन जा बिल भरे ख़र्च भरे हुन मिस्कीन जी त रन रुटी वई सेहत केॾी रब जी नेमत आहे पैसा सेहत ॾा चङनि फलनि खे इहो ताज आहे सेहत ताज आहे चाहे الصحة تاج على رؤوس الأصحاء صحت ताज आहे चङनि फलनि जे मथनि ते पर उन्हनि खे पाण खे नज़र न ईंदो आहे बीमारनि खे नज़र ईंदो आहे पेट में सूर पए त पोइ ख़बर पए त पेट जो सूर छा आहे कननि में सूर पए होड़ में सूर पए पोइ ख़बर पवंदी आहे त छा आहे रब सिहत ॾिनी आहे या रब जी नेमत आहे या न आहे जे नेमतुनि जो शुक्र अदा कंदो न रब फुरींदो वञे नेमत फुरंदव न ॾींहों ॾींहुं नेमत वधंदव सम्झो था शुक्र अदायगी जी सूरत इहा आहे जेॾी महिल बि का नेमत इस्तेमालु कयो न चओ अल्हम्दुलिल्लाह चओ अल्हम्दुलिल्लाह चओ हाय 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 इहा तव्हांजे लाइ सौगात अथव सुखड़ी अथव कसम सां थो मां चवां कसम तव्हांखे यकीन न अचे क़ुर मां मथे लिखी चओ मां क़ुर मथे तव्हां जूं नेमतूं रब कॾहिं न तव्हां खां फुरींदो बल्कि उन नेमतुनि खे ॾींहों ॾींहुं वधाईंदो ॾींहों ॾींहुं तव्हांखे मालामाल कंदो ख़ुशहाल कंदो वधाईंदो खुटाईंदो न वधाईंदो वॾी नेमत मदीने वाले साईं जी सुभान अल्लाह वॾो एज़ाज़ वॾो इकराम वॾो रब ताला जल शान जो थोरो असांजे मथां मुस्तफ़ा जी उम्मत में शामिल सुभान अल्लाह इन नेमत जे शुक्र अदायगी जे लाइ मूं अर्ज़ु कयो मां त छा कंदो पढ़ंदो इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह ऐं ॿियो जेकॾहिं चओ था तव्हांजी नेमत तव्हां वटि बरक़रार हुजे न त पोइ तव्हां हिकिड़ो 100 भेरा रोज़ानो हिकिड़ो वज़ीफ़ो आहे नबवी नुस्ख़ो आहे पैगम्बर अली जो नुस्ख़ो आहे उहो तव्हांखे वज़ीफ़ो मां ॾेई थो 20 सालनि खां पोइ आयो आहियां 20 सालनि खां पोइ आयो आहियां ॾिसो न 20 साल सुभान अल्लाह ख़ुश कर 20 साल खां पोइ आयो आहियां अहिड़ो तोहफ़ो ॾेई थो वञां जेको सॼी ज़िंदगी थो मिले
याद कंदो तो को फकीर आयो हो कुछ दई वियो नबवी मसलो थला रोजानो हिकड़ो सौ भेरा चौला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हिकड़ो सौ भेरा साईं फरमाइंदा यो जन्नत जे खजानन मां मख्फी खजानो आ के नबी के न मिलो न के नबी जी उम्मत के मिलो मुजी उम्मत के मुखे यो सुभान अल्लाह साईं फरमाइंदा यो जन्नत जे दरवाजन मां हिकड़ो दरवाजो सुभान अल्लाह यो अर्शे मौला जे कुछन खजानन मां हिकड़ो खजानो सुभान अल्लाह साईं फरमाइंदा त जेको मानू 100 भेरा इयो वजीफो रोज पढ़े मां मोहम्मद ने जो सामने आया उन्हें के कदे फाकू मती रोजी जी तंगी न रोजी जी तंगी न संदो का मुश्किल अची वने लख भेरा यो वजीफो पढ़ो इंशाअल्लाह लख पूरे थियण का अग में मुश्किल टली मिसाल न्याणी जी शादी करनी आ लाज डावण खपे रिश्तो खपे लख भेरा पढ़ो अल्लाह ताला रस्तो खोले कर्ज थवा न केवड़ जो कर्ज जे लख भेरा पढ़ो अल्लाह कदो कर्ज नहीं जेका मुश्किल थवा हाजत थवा जरूरत थवा और एक अजीब एक मैसेज के साईं दुआ गुरु जी ते चाहिया जो उते शादी के वाशिक जीड़ा घणो लख भेरा यो वजीफो पढ़ो जिते चाहो ताला कंदो मुस्को एड़ो जाओ जे हर वर्ष ते पढ़े एक दिन में पढ़े हफ्ते में पढ़े महीने में पढ़े जितना गुड़ उतना मीठा जेके इश्क या मारे आने इकड़ी रात में न पढ़े यो नबवी उसको हुजूर जी असहाबी आयो साईं जी खिदमत में या रसूल अल्लाह मुझो पुत्र काफरन जे कैद में मुझो पुत्र काफरन जे कैद में या रसूल अल्लाह का दुआ गुरु को वजीफो दसियो मदीने वाले साईं फरमाए से तो वनी पढ़ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अचे ज़ाल मुर्स बई वेठा पढ़न आधी रात जो पूरो थियो लख आधी रात जो लख पूरो थियो बाहर घर जे अंदर के सियारे जी मौसम हो जे अंदर वेठा होया उजरे में अंदर पे पढ़न लख पूरो थियो रात जो आधी रात के मते जिन लख पूरो थियो तो दरवाजे ते छिम 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 जंजीर जे खड़कण जो आवाज पियो सुभान अल्लाह ज़ाल के मुर्स के तो बाहर को आवाज में चेंगण थे बाहर जो वजन दिसे तो पुत्रवा संचीर डंडा बेड़ू पैरन में हथन में संचीरन में केदा धरते पुत्र की आयो ही जी बाबा काफरन के केद में हुस हिन मल खुदा जाने छा थियो रास्ता खुली विया दर टूटी विया रास्तो मिली वियो मां कोण बेचे पड़े देखो मदीने वालो मुसोड़े को मामूली हुंदो पावरफुल वजीफो पावरफुल मुझो मुरीद कैद में हुजे जेल में हुजे तो मोरे मानू मोकली सेवा मुरीद आया तानो मुके कैद में आया मुने के चिट्ठी लिखी मुझो लख भेरा पढ़ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जे नी जो लख पूरो थियो आचर जो मोकर जो नी मोकल वाले डी ते जो लख पूरो थियो पाण ने मुसा कसम खड़ी गाल कई कि मोकल वालो डी जज जो आयो वकील के फोन कई बकवालो जेको मुजरिम है उन्हें जी अज जमानत करनी है मां तो वड दरखास्त कोई हली हली तारीख वठी मुजी जुत्ती कसी वई आ अज मोकल वाले डी की फोन कई थई कि मोकल वाले डी कोर्ट खोले उन्हें जी जमानत मंजूर करे उनके कदी को कोर्ट
पंहिंजो तजुर्बो आहे मुंहिंजे पंहिंजी जमायत जो मथां कयो मुस्तफा जी हदीस ॿुधाई मां हे मुंहिंजो तजुर्बो ॿुधायो मां ऐं इहो वज़ीफ़ो जेको पढ़ंदो न रब जेके नेमतूं ॾिनियूं हुयूं से फुरजियूं बरक़रार इहे जीअं प्रोटेक्ट कबो आहे कंहिं शइ खे प्रोटेक्ट करणु महफ़ूज़ करणु मसलन दवा डॉक्टर ठाहींदा आहिनि पोइ उन में वरी हिकिड़ो प्रोटेक्टर विझंदा आहिनि हिकिड़ी दवा विझंदा आहिनि पोइ उन ते डेट ऑफ एक्सपायरेटरी लिखंदा आहिनि त भई फलाणे ॾींहं ताईं हिन जी मुद्दत आहे असां जेको हिनखे प्रोटेक्ट कयो आहे महफ़ूज़ कयो आहे फलाणे ॾींहं ताईं हिन ॾींहं खां पोइ हीअ दवा इस्तेमालु न कजो छो त हिन जी मुद्दत सां केतिरे ताईं हिनखे महफ़ूज़ करण जे लाइ हिन में इज़ाफ़ी शइ विधी आहे समझो था ॻाल्हि खे तव्हांजे नेमतुनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ साल जे लाइ न 5 सालनि जे लाइ न पूरी ज़िंदगी ताईं तव्हांजे नेमतुनि खे महफ़ूज़ करण वारो वज़ीफ़ो अथव ला हौल वला कुव्वत जीअं न कंहिंखे जैकेट पाराईंदा आहिनि बुलेट प्रूफ वो जैकेट पातल हूंदी आहे उनखे गोली हणो सिधी छाती में हणो असर न कंदी जैकेट पातल हूंदी आहे त ही जेको वज़ीफ़ो अथव न रोज़ानो 100 भेरा पढ़ंदो इहो बुलेट प्रूफ तव्हां महफ़ूज़ थी वेंदो अल्लाह जे अज़ाबनि खां ख़ुदा जे डमर खां ख़ुदा जे कहर खां ख़ुदा जे कावड़ खां अल्लाह ताला जे अज़ाब खां नेमतुनि जे फुरजण खां ज़मीन आसमान जे आफ़तुनि मुसीबतुनि खां तव्हां अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में अची वज़ीफ़ो केरु ॾिए न पुछंदो आहे त क़बूल आहे अलाह से असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो इहो वज़ीफ़ो पढ़ंदा कयो रब जे नेमतुनि जा शुक्रगुज़ार थियो ऐं रब जा फर्मा बरदार थियो मदीने वाले साईं जा फर्मा बरदार जे नबी असांजे लाइ हेॾी महिरबानी कई आहे तव्हां ॿुधायो त असांजो को हक़ आहे या न अहिड़े प्यार खे राज़ी कजे या न अहिड़े करीम खे राज़ी कजे या न जवाब जो दिल खां पुछी अहिड़े महबूब खे राज़ी कजे या न राज़ी कंदा अॻिते जो नंढो नंढीअ ते आहे पर कुझु असां बि सोने बेटा ई फरमाए त पाणे ईंदुमि हो त पर आऊं बि कुझु हक़ भरी थियां मता चए बलोच त कमीणीअ मां थी नथी ईअं त न चवे न त मुंहिंजो उमती सदाए हे कहिड़ा कम करियासीं सरतियूं मदनी मुंहिंजे आतिर पासे ईंदो सईद मुझे आते पासे ईंदो हाल ॾिसी हीरो मीर मयारूं ॾींदो सोन सनाई थींदो ख़िलत मचारा चांदी वो हैफ़ मुझे हाल मथे जिंदगी बर्बाद न कयो मदीने वाले साईं जे दर जी गुलामी कयो जेके नमाज न पढ़ंदा आहियो से 5 वक्त नमाज पढ़ो चओ नमाज पढ़बी हथ मथे खणी चओ नमाज चोरी न कयो नशा न कयो भंग न वापरायो गुनाहनि जा कम न कयो बेहयाई जा कम न कयो मुंहिंजे सोने नबी जा सच्चा दुश्मन खिलनि था दुश्मन असांखे ताना था ॾियनि था सुन्नी आहियो अंगूठा चुमंदा आहियो मुस्तफा जे हुक्म खां अंगूठा वञण खां अंगूठा कढी वेठा दुश्मन असांखे ताना था ॾियनि त हितां जा सुन्नी निमाज़ नथा पढ़नि असांजे दुश्मन न खिलाए हथ ॿधी दुश्मन न खिलायो मुस्तफा जा आशिक आयो आशिक थी ॾेखारियो फर्मा बरदार थी ॾेखारियो हुकुम हबीब जो मिले त अमल करे ॾेखारियो
الشوارب برخ لها مچھو کٹايو سواري رکايو سبحان الله مچھو کٹايو سواري رکايو اقيم الصلاة نماز قائم کيو ولا تقربوا الزنا زنا جي میں جو نہ جو زنا نہ کيو پر حق نہ کھاؤ ابي امر جي بے فرمانی نہ کرو ابي امر جي دل نہ جايو ودا اوڑے پاڑے وارن سان سٺو سلوڪ رکو پنهنجي گهر وارن جا پنهنجي بچن جا ننڍن نياڻين جا حق ادا ڪيو زانو تاجي نڪاح ۾ نڪاح جي قيدن ۾ انهن سان سٺو سلوڪ رکو سائين فرمائندا خيركم للنسائه وبناته تمام سڀني کان ڀلو هو جيڪو پنهنجي گهر واري سان ڀلو پنهنجي نياڻين سان وأنا خيركم للنساء ما محمد کریم پنهنجي گهر وارن جي لا تو سڀني کان وڌيڪ حسن سلوڪ رکڻ وارو مصطفی جي طريقي تي هلندي فرما برداري واري واٽ وٺندي تنهنجي دنيا آباد تنهنجي آخرت الله کریم جو چوڻ تاسان ٻڌڻ پنهنجي در تي قبول منظور فرمائي